सिंध में गैस बहरान ऐं बंदिश ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। लाड़काणो, मिठी, जोही ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। लाड़काणो में निसार खोड़ो ऐं जमील सूमरो जी अॻवानी में जिनाबाग चौक ते धरणो हंयो वियो। सिंध मां निकिरंदड़ गैस सूबे खे नथी मिले, वफ़ाक़ी हुकूमत ज़ुल्म पई करे, निसार खोड़ो जो इहो चवणु आहे। सिंध में गैस बहरान ऐं बंदिश ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया आहिनि। लाड़काणो, मिठी, जोही ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। लाड़काणो में निसार खोड़ो ऐं जमील सूमरो जी अॻवानी में जिनाबाग चौक ते धरणो हंयो वियो आहे। निसार खोड़ो जो चवणु आहे त सिंध मां निकिरंदड़ गैस सूबे खे नथी मिले, वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां ज़ुल्म करे रही आहे। लाड़काणो में अपडेट्स मालूम कयूं था। टाइम न्यूज़ जो रिपोर्टर मंसूर अबड़ो असां सां टेलीफोन लाइन ते आहे। मंसूर, छा अपडेट्स आहिनि? पीपल्स पार्टी पारां एहतिजाज कयो पियो वञे। में भी सॼी सिंध समेत एहतिजाज जेको आहे पीपल्स पार्टी तरफ़ां कयो पियो वञे, जंहिंजी अॻवानी जेको आहे पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो ऐं हुन सां गॾोगॾु पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जो पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सूमरो करे रहिया आहिनि। जॾहिं त धरणे में जेके नज़ारे जेके पीपल्स पार्टी जा जेके जियाला आहिनि उहे शरीक आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त जेकी वफ़ाक़ी सरकार आहे मुसलसिल महांगाई करे पई, हुन खां अलावा ॿिया जेके मसइला आहिनि उहे करे छॾिया आहिनि आवाम जे लाइ। पर हींअर ताज़ो ई जेको गैस जो बहरान आहे उहो तमामु घणी शिदत अख़्तियार करे वियो आहे ऐं सिंध सूबो जेको आहे उहो गैस ॾींदड़ आहे, गैस पैदावार कंदड़ आहे, पर उन बावजूदि जेको आहे हुनखे पंहिंजो हक़ जेको आहे नथो ॾिनो वञे। आवाम जेको आहे तमामु घणो ॾुखियाईनि ऐं परेशानियुनि सां मुंहुं थो ॾिए। हिननि चयो त वफ़ाक़ी सरकार न आयल आहे, जेसीं ताईं उहा घर भेड़ो न थींदी आहे, इहे मसइला आवाम जा हल न थींदा। पीपल्स पार्टी आवाम सां गॾु आहे। जी ठीकु आहे मंसूर अबड़ो, महिरबानी अपडेट करण जे लाइ। लाड़काणो खां अलावा जोही में बि पीपल्स पार्टी जे सर ते एहतिजाज कयो पियो वञे। जोही मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर एम.बी. बबर बि असां सां टेलीफोन लाइन ते आहे। एम.बी. बबर, छा अपडेट्स आहिनि पीपल्स पार्टी जे इन एहतिजाज जा? जी, मुल्क में वधंदड़ महांगाई सबबि पीपी तालके जोही पारां वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। पीपी अॻवाननि नकात सईम, गुलाम नबी बबर, मैडम मुमताज़, अज़रा मेमून जी अॻवानी में शहीद मखदूम बिलावल पारक खां एहतिजाजी रैली कढी। कारकुननि न्याज़ी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त वफ़ाक़ी सरकार ग़रीब ऐं मज़दूर माण्हुनि जो जीअण ज़हर करे छॾियो आहे। हुननि चयो त इमरान ख़ान वज़ीर आज़म थियण खां पोइ ॻाटे टोड़ महांगाई कई आहे, जंहिं सबबि पोरियतनि जो गुज़र सफ़र जेको आहे मुश्किल थी वियो आहे। हुननि चयो त इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई छॾे, हुनखां मुल्क हली नथो सघे। पीपी अॻवाननि मुतालबो कयो त इमरान ख़ान खे हटाए मुल्क में। ठीकु आहे एम.बी. बबर, महिरबानी अव्हांजी अपडेट करण जे लाइ। मिठी में भी पीपल्स पार्टी के सॾ ते गैस बहरान ऐं गैस की बंदिश ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। मिठी मां वधीक अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर मुमताज़ लोहड़ियो खां। मुमताज़, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि इन एहतिजाज जा? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी ज़िले थरपारकर पारां जो मरकज़ी सॾ है उनकी मौत में महंगाई ऐं मुल्क के अंदर जेका महंगाई है, गैस जो बहरान या जेके ॿिया वफ़ाक़ी सरकार जा इशूज़ आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको वॾे एहतिजाजी रैली कढी। हिन वक़्तु कश्मीर चौक मिठी आहे, उन ते एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। उन धरणे की अॻवानी पीपल्स पार्टी सां लाॻापियल MNA आहे डॉक्टर महेश कुमार मलानी, MNA पीर जेको आहे जिलानी ऐं उन सां गॾोगॾु MPA फ़कीर शेर मोहम्मद बिलालानी, इंजीनियर ज्ञानचंद, सेनेटर कृष्णा कुमारी, नंदलाल माली समेत जेके मुख़्तलिफ़ जेको आहिनि अॻवान आहिनि उहे हिन धरणे की अॻवानी कनि पिया। उन धरणे में वॾे अंग में जेके औरतूं जेके लेडीज़ विंग जूं आहिनि, संतरा मंजियाणी, कमला भील की अॻवानी में उहे औरतूं भी शरीक आहिनि। उहो धरणो जेको आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। धरणे सबबि जेको मिठी शहर जा जेके मुख़्तलिफ़ मुख्य रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते ब्लॉक थी विया आहिनि। धरणे के जेको अॻवान आहिनि उन्हनि जो ख़िताब जारी आहे। हुननि जो इहो चवणु आहे त इमरान सरकार जेका आहे उन जेको मुल्क के मुआशी तौर ते तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। गुरबत सबबि जेके अवाम आहे उहो महांगाई वारी सूरत हाल में जेको ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहे। आम वाहपे जूं शयूं, पेट्रोल या ॿिया जेके वफ़ाक़ी सरकार सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उहे इंतिहाई महांगियूं कयूं वियूं आहिनि, जंहिंजे करे ही एहतिजाज जेको आहे उहो मुल्कगीर एहतिजाज आहे ऐं हिन एहतिजाज जो जेको आहे उहो दाइरो वधायो वेंदो। जॾहिं त उन धरणे में जेको सागर समेत जे समेत जेके ॿिया मुख़्तलिफ़ जेके मक़ामी अॻवान आहिनि, दादन हिंगोर जो ऐं ॿिया पिणु मोहम्मद खान लुंड ऐं उहे शरीक आहिनि ऐं धरणो जेको आहे उहो हिन वक़्तु कश्मीर चौक ते जारी आहे। जी मुमताज़ लोहड़ियो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।
सिंध में गैस बहरान ऐं बंदिश ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया आहिनि। लाड़काणो मां ख़बर छा